ॼाण था मोहबत कंदा आहियो। मां तव्हांजो पंहिंजो भाउ शाह गुजरिया फनकार इमदाद चंडियो जीअं त अॼु वेठा आहियूं सैयद वज़ीर अली शाह बुखारी जी बैठक ते ॿियड़ शहर में कचहरी कयूं। साईं फरमाइश थी आहे साईं शाह गुजरियो को कलाम थी अचे नज़र कयूं था। गोदड़िया पंहिंजी गोदड़ीअ मां मूंखे खणी ॾे हिकु गुल त मिले गुल गमगीन खे मची हर जा वञे हुल त ही निमाणो नूरल चवनि त गुल पिनी वियो गोदड़िया तो वॾा ओवारा शहर घुमे छो अथई अमल ॾट जे परियों अथई फरीदाबाद जे साम्हूं अथई जबल में मुंहिंजो पीर अथई साईं शाह गोदड़ियो ख़ुदा जो वली अथई मुंहिंजो मुर्शिद साईं सखी पीर अथई। जेतो हल त हलूं पाण बि ॿई रिस असां मिलंदासीं पोइ हली मुंहिंजा प्यारा अमल ढंढ जो सेर कंदासीं आले साईं जी ज़ियारत करे चाहे फरीदाबाद पीअंदासीं फरीदाबाद घुमी फिरी पोइ गोदड़े वटि हलंदासीं ओ वॾी उते राहत मिलंदई अमल ॾंड जे परियों अथई फरीदाबाद जे साम्हूं अथई जबल में मुंहिंजो पीर अथई साईं शाह गुजरियो ख़ुदा जो वली अथई मुंहिंजो मुर्शिद साईं पीर अथई। जेतो कोट नवाबो बकुला तोखे यार हलीम घुमाया गुलशाह गादी भी उते आ तोखे दीदार हो जन जो सरदार उते नवाब सरदार खान मीर भी तोखे उते मिलाया नवाब मोहम्मद खान अरे वॾा उते दीदार अथई अमल ॾंड जे परियों अथई फरीदाबाद जे साम्हूं अथई जबल में मुंहिंजो पीर अथई साईं शाह गुजरियो ख़ुदा जो वली अथई।